जतोई वेझो ॻोठ मंघो डहर में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे जंहिंमें नौजवान मारिजी वियो। नौजवान मज़हर अली डहर जो लाश मोरो अस्पताल पहुचायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर वाक़िए अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। नवा जतोई वेझो ॻोठ मंघो डहर में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे। नौजवान मारिजी वियो। नौजवान मज़हर अली डहर जो लाश मोरो अस्पताल पहुचायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ में रिपोर्टर अल्लाह रखियो अबड़ो खां। जी अल्लाह रखियो अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नवां जतोई भरिसां ॻोठ मंघो खान डहर में संगावती जहिड़े सबबि नौजवान मज़हर अली वलद गुलाम शहर डहर क़तल लाश खे हद जी पुलिस मोरो अस्पताल पहुचायो वियो। कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। उन मौक़े ते मक़बूल भाउ जावेद अली डहर जो चवणु हुयो त मुंहिंजे भाउ खे मज़हर अली उर्फ रज़ा मोहम्मद डहर संदन सालनि न्याज़ ज़ाहिद रियाज़ डहरनि वारनि हाला करे ज़मीन ते मारियो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जॾहिं त एसएचओ नवां जतोई जो चवणु आहे त असां वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं। जेको बि जवाबदार मुलज़िम हूंदो उनखे कानून जे कटहरे में आणे सज़ा ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे, अल्लाह रखियो। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।